नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक्त की हालानी में खबर ॾींदड़ हालानी जे फतेह शाह कॉलोनी ग्राउंड में इज़हार आले पोटो ऐं आशिक चांग पारां शहीद बशीर खान कुरैशी जी याद में हालानी जे मुख्तलिफ टीमुन माजिद सोलंगी क्लब, राजा गाडई क्लब, वकार खासकेली क्लब, इकरार मलाह क्लब, आमीन बम्बरो क्लब, जोहेब आलेपोटा क्लब जे टीमुन विच में शूटिंग वॉलीबॉल जा जबरदस्त मुकाबला थिया। इवेंट में समूरियूं टीमूं पुरजोश नज़र आयूं। टीमुन जो पाण में क्वार्टर फाइनल थिया। पहिरियों क्वार्टर फाइनल राजा गाडई क्लब ऐं आमीन बम्बरो क्लब जे विच में थियो, जेको राजा गाडई क्लब 7-5 स्कोर तां खटियो। हर हिकु मैच 20-20 जीती। ॿिए क्वार्टर फाइनल में जोहेब आलेपोटा ऐं इकरार मलाह क्लब जे विच में थी, जेका इकरार मलाह 6 तां खटे वरती। सेमीफाइनल इकरार मलाह क्लब ऐं वकार खासकेली क्लब जे विच में थियो, जंहिं में सख्त मुकाबले खां पोइ वकार खासकेली क्लब मैच खटे वरती। फाइनल में राजा गाडई क्लब ऐं वकार खासकेली क्लब विच में थियो, जंहिं में वकार खासकेली क्लब जे बहितरीन रांदीगरनि दातर अली सोलंगी ऐं रहमान अनियण बहितरीन रांद जो मुज़ाहिरो कंदे टीम जो स्कोर 20 करे फाइनल खटे वरतो। शहर जे मुख्तलिफ इलाइक़नि जा शौकीन वॾे अंग में शरीक हुआ। आख़िर में हिन टूर्नामेंट जी मेहमान खास जुल्फकार अली नागौर, इकबाल गाडई, शरीफ सुमरो फाइनल खटींदड़ टीम के ट्रॉफी ऐं 20,000 रुपया इनाम ॾिनूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।